अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां आदिलपुर मां ख़बर शेयर कंदा रहूं। आदिलपुर लखपीर बगदाद स्टॉप ते आदिलपुर ऐं भरपासे जे गडानी बिरादरी जो आदिलपुर पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। सनद एहतजाज कंदड़ जो चवणु हो त असां सां लांगा बिरादरी जे माण्हुनि असांखे ज़मीन जे मामले ते झेड़ो करे ज़ख़्मी कयो हो। पुलिस जो आदिलपुर पुलिस 5 ॾींहं गुज़रण बावजूद केस दाख़िल न कयो आहे। आदिलपुर पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। वधीक एहतजाज कंदड़ जो चवणु हो त सरकारी अस्पताल जो MS सर्टिफिकेट भी नथो ॾे। आदिलपुर जे भरपासे जे रहवासियुनि गडानी बिरादरी पीर बगदाद शाह स्टॉप ते एजाज़ मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी दुर मोहम्मद गडानी, फ़तह मोहम्मद गडानी, अब्दुल गफ़ार गडानी, कुर्बान अली गडानी, आशिक़ अली गडानी, लियाक़त अली गडानी, खादिम हुसैन गडानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़मीन जेका पीर इक़बाल शाह जे हद में आहे, जंहिं ज़मीन जा असां वटि रेवेन्यू जा खाता मौजूदु आहिनि। 5 ॾींहं अॻु पंहिंजी ज़मीन ते लियाक़त अली गडानी, आशिक़ अली गडानी मौजूदु हुआ जो लांगा बिरादरी जे कुझु माण्हुनि अची लैट्रिन स्रोतनि सां झेड़ो कयो। झेड़े जे नतीजे में 2 ॼणा आशिक़ अली गडानी, लियाक़त गडानी सख़्तु ज़ख़्मी थी पिया। जो ज़ख़्मियुनि खे खणाए आदिलपुर पुलिस थाणे ते पहुतासीं जो आदिलपुर पुलिस केस दाख़िल न कयो। मुसलसल 5 ॾींहं गुज़रण बावजूद केस दाख़िल न कयो वियो आहे ऐं आदिलपुर पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। वधीक हुननि जो चवणु हो त ज़ख़्मियुनि खणाए सोल अस्पताल घोड़की पहुतासीं, जिते सोल अस्पताल जो MS अरबाब मलक सर्टिफिकेट ॾियण खां इनकार करे छॾियो आहे ऐं जवाबदार सां लह विचण में अची करे सरकारी अस्पताल जो सर्टिफिकेट नथो ॾे। एहतजाज कंदड़ जो मुतालबो हो त आला इख़्तियारनि IG सिंध, DIG सखर, SSP घोड़की नोटिस वठी ऐं असांजो केस दाख़िल कयो वञे ऐं जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।